अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां तंगवाणी में ख़बर शेयर कंदा हलूं। तंगवाणी वेझो जमाल पुलिस जिहाद ॻोठ हाजी नूरुद्दीन नंदवाणी में नंदवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में वण जे वाढे तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान ॿिन्ही धुरनि हिक ॿिए मथां कुहारियूं ऐं लठियुनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा हिक औरत माई नूर खातून समेत 6 ॼणा अमानुल्लाह मीर दोस्त शेर अली पुलिस एहलकार साईं दाद इलाही बख्श ऐं हामिद नंदवाणी सख़्त ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त वाक़े जे इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची सभिनी ज़ख़्मियुनि खे खणाए शहर सरकारी अस्पताल में आंदो, जिते हुननि जो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त ज़ख़्मियुनि मां ॿिनि जी हालत नाज़ुक हुजण सबबि कंहिं सखर अस्पताल मोकिलियो वियो आहे। हद जी पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे वधीक जांच शुरू करे छॾी आहे। आख़िरी इतलाहनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।